मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तव्हांजो ऐं मुंहिंजो ज़िन टेंशन दुनिया में टेंशन न करिणो पई, दुनिया में ज़िलत ॾिसणी न पई, आख़िरत में कोई टेंशन। आख़िरत कीअं ॾिठी आहे? आख़िरत कीअं ॾिठी आहे? जेको थींदो उते ॾिठो वेंदो, जेको थींदो उते ॾिठो वेंदो। त उहा वॾी ज़िलत आहे, इंतिहाई वॾी उहा ज़िलत आहे। जेकॾहिं अगरि गुनाह थियो आहे, हिन गुनाह जे करे जेकॾहिं शदात कोड़ में सज़ा मिली न, त तव्हांखे लख माण्हू ॾिसंदो, तव्हांखे 2 लख जेको आहे शदात कोड़ में माण्हू ॾिसंदा, कंहिं बि गुनाह जी तव्हांखे सज़ा मिली। यादि रहे त यौम मशर में जंहिं बि बंदे का गुनाह थियो आहे, जंहिं बि बंदे का गुनाह थियो आहे, उते सिर्फ़ु लख न, शदात कोट जा माण्हू न, हा पाकिस्तान जा माण्हू न, सिंध जा माण्हू न, कहिड़ा कहिड़ा माण्हू हूंदा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं इहे सभु इंसान बीठा हूंदा। उन्हनि जे आॾो तव्हांखे आंदो वेंदो, उन्हनि जे आॾो तव्हांखे जेको मुजरिम करे आंदो वेंदो, तव्हांखे ॿुधायो वेंदो त हे तव्हांजा गुनाह आहिनि। तव्हांखां पुछा कंदो इन ख़रबनि इंसाननि जे आॾो ज़िलत इहा नॉर्मल ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे? हे तमामु वॾी ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ानी बंदा, ज़िना करण वारा बंदा, कन खोले करे ॿुधनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यौम मशर में ज़ानिन बंदनि खे जंहिं टाइम यौम मशर में आंदो वेंदो, यौम मशर में ज़ानी बंदा जेके ज़िना कंदा, पंहिंजे हक़ खां अलावा ॿी के औरतुनि जी तरफ़ वञनि था, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे क़यामत ॾींहुं पेश कयो वेंदो। अल्लाह जे नबी फरमायो उनजी शिकिल तव्हां ॾिसंदो, उनजी शिकिल कहिड़ी हूंदी? अल्लाह जे नबी फरमायो उन मर्द जी शिकिल ईअं हूंदी जो उन मर्द जी शिकिल जे निरड़ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शर्मगाह लॻल हूंदो। जेको शर्मगाह इंसान जो ॿिनि जेको आहे रानुनि जे दरमियान आहे, जेको शर्मगाह इंसान जे ॿिनि रानुनि जे दरमियान आहे, अल्लाह जे नबी फरमायो क़यामत ॾींहुं ख़ुदा इन खे तमामु इंसाननि जे ॾाढो ज़लील कंदो, जो उनजो शर्मगाह उनजे निरड़ ते लॻल हूंदो। ऐं सेम ईअं फरमायूं, अहिड़ी तरह औरतुनि जे लाइ बि ईअं फरमायूं, औरतुनि जे लाइ बि ईअं फरमायूं त औरतूं जेके हूंदियूं, जेके औरतूं दुनिया जे अंदरि ज़िना कनि थियूं, ज़िना कराइनि थियूं, छाजे बावजूदु? निकाह जे बावजूदु। हिकिड़ो अल्लाह ताला हिलाल मुड़ुसु घर में ॾिनो आहे, इन खां बावजूदु बदफ़ैली कनि थियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे औरतूं क़यामत ॾींहुं पेश कयूं वेंदियूं तमामु इंसाननि जे आॾो, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आख़िरी मुंहिंजे उम्मती ताईं तमामु इंसान ॾिसंदा उन औरत जो शर्मगाह जेको ॿिनि रानुनि जे दरमियान हूंदो आहे, उहो उन औरत खे निरड़ ते हूंदो, उन मां पलीती निकिरंदी ऐं हिन जे वात में पवंदी ऐं हे चटींदी वधंदी उनखे। ऐं सेम मर्द लाइ बि इहो हुकुम ॿुधायूं, सेम मर्द लाइ बि इहो हुकुम इहो ॿुधायूं। ॾिसो इस्लाम हदूं हिकिड़ियूं बयानु कयूं आहिनि। इस्लाम छा बयानु कयूं आहिनि? इस्लाम हदूं बयानु कयूं आहिनि। सेम अल्लाह ताला अहिड़ी औरत तव्हांजी घरवारी तव्हांजे लाइ त हिलाल कई आहे, हिलाल आहे न साईं? सेम इहा घरवारी त हिलाल आहे। इन सां सोबत करण में नेकी मिलंदी। कंहिं साहब बि पुछा कयो यार रसूलल्लाह घरवारी जे तरफ़ जेको असां वञूं था, इन सां असां सोबत कयूं था, यानी इन मां असां पंहिंजी ख़्वाहिश पूरी था कयूं, छा इन ते नेकी मिलंदी? अल्लाह जे नबी फरमायो बिल्कुलु इन ते नेकी मिलंदी। या रसूलल्लाह कीअं? अल्लाह जे नबी फरमायो इन पंहिंजी घरवारी खे छॾे करे ॿिए कंहिं वटि ॿी कंहिं औरत वञो, छा थींदो? हुन साहिब जो साईं गुनाह मिलंदो। अल्लाह जे नबी फरमायो गुनाह जे मुक़ाबले में पंहिंजी घरवारी जी तरफ़ वञो था, ख़ुदा इन ते नेकी ॾींदो। त हिन 20-30 साल जे अंदरि असांजी खोपड़ी छो थी फिरे? अल्लाह ताला इख़्तियार ॾिनो, हिकु निकाह कयो, न आहे पसंदि उहा घरवारी, ॿियो बि कयो, टियों बि कयो, 4 बि कयो। अल्लाह ताला 4 ऑप्शन छॾे करे ॾिना ताकी हे मुस्लमान जेको आहे ज़िना खां बची वञनि। ज़िना जी नौसद आहे आख़िरत जो मज़हब ॿुधायो, हे आख़िरत जो अज़ाब ॿुधायो। दुनिया जा बि इंतिहाई वॾा अज़ाब आहिनि, ज़िना जा दुनिया में वॾा नुक़सान आहिनि। सभ खां पहिरियां हे बंदो सुञो थी वेंदो। ज़ानी मर्द सभ खां पहिरियां अल्लाह ताला हिन खे सुञो बणाईंदो। हे पिनंदो वठंदो, वॾो माल हिन वटि हुयो, हे पिनंदो वठंदो, हिन खां पैसा बिल्कुलु ख़लास थी वेंदा। हे पहिरियों अज़ाब दुनिया जे अंदरि। ॿियों अज़ाब ज़ानी मर्द लाइ अल्लाह ताला सुकून जी ज़िंदगी ख़तमु करे छॾींदो, बिल्कुलु क्लियर। सुकून जी ज़िंदगी न हूंदी, टेंशन, बिल्कुलु परेशानी।
टे नंबर ते कंहिंजा मामला तय थींदा ई न। दुनिया में जेको कमु कंदो उहो कम में रुगो फेल पियो वञे, बिल्कुलु ईज़ी कमु न पिया थियनि। हे छाजे करे हो चवंदो यार अलाए छाजे खां, पर इन ज़ानी मर्द खे ख़बर न पवंदी इहो वबाल जेको थियो आहे इहो ज़िना जो ई थियो आहे, इहो ज़िना जो ई थियो आहे। त ॾिसो क़ुरान हकीम में अलाह ताला वरी इन जो ख़्वारी बयानु कई, ज़िना जी क़ुरान हकीम में अलाह ताला इंतिहाई ख़्वारी बयानु कई वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। अल्लाह ताला ईअं थोरी फरमाए ज़िना न कयो, अल्लाह ताला ईअं थोरी फरमाए ज़िना न कयो। अल्लाह ताला फरमाए ज़िना करणु जेको आहे उहो परे जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फरमाए बिल्कुलु क़रीब बि न वञो इन जे लाइ, व साअ सबीला बिल्कुलु बुछड़ो रस्तो आहे, बेहयाई जो कमु आहे, पोइ चाहे उहो मर्द करे या औरत करे। अल्लाह ताला औरतूं तव्हांजे लाइ हिलाल कयूं आहिनि, हिकिड़ी घरवारी हुजे ठीकु आहे, ॿी घरवारी ॿी सां निकाह कयो, टी सां निकाह कयो, 4 ऑप्शन अल्लाह ताला खोले छॾिया आहिनि। 4 निकाह मुस्लमान करे सघे थो, 5 निकाह नथो करे सघे, छाजे करे इहा हद आहे, बसि हिकिड़ी लिमिट आहे। 5 जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान निकाह कयो उहो मुस्लमान न रहंदो, उहो मुस्लमान काफ़िर थी वेंदो। 5 निकाह मां मुराद ईअं आहे त 5 निकाह कहिड़े एतबार सां, 4 घर वारियूं मौजूदु आहिनि, छा 4 घर वारियूं मौजूदु आहिनि घर जे अंदरि, 4 ई जेको ज़िंदा आहिनि, तलाक बि कंहिंखे न आहे मिलियल, उहे तव्हांजे घर में निकाह में ई आहिनि। हाणे 5 निकाह न आहे करिणो, हे हद, हाणे हद खां तजावुज़ थींदो। हा उहा जेके 4 घर वारियूं उन मां हिकिड़ी खे तव्हां तलाक ॾेई छॾी, अहिड़ी त ईअं हिकिड़ी मरी वई, हाणे पोइ हिते 3 बचियूं आहिनि, हाणे वरी उन जी जॻह ते 4 करे सघूं था, यानी निकाह त ईअं सम्झो 5 थींदो, पर तव्हां वटि लेवल जेकी थींदी उहा चेंज थींदी। पोइ अहिड़ी तरह बीहारणियूं घर में जेके न उहे 4 ई आहिनि, यानी पंहिंजी ज़िंदगी में एड करणियूं न, पंहिंजी हयाती अंदरि 4 ई। पोइ जेकॾहिं इंतकाल थींदो वञे थो, मरंदियूं वञनि थियूं, पोइ जेकॾहिं अगरि 100 निकाह बि थिया कोई टेंशन न आहे, बाक़ी करणियूं जेको 4 आहिनि, हे इस्लाम जा हुदूद आहिनि।